हर दफ़ा ई एनर्जिक परफॉर्मेंस कोशिशि कंदा आहियूं त पहिरियां त एनर्जी दोस्तनि जी पुॼायूं जेके ॿुधण वारा लिसनर आहिनि उन खां पोइ पंहिंजे अंदरि थोरी कोशिशि कंदा आहियूं। ऐं सर्दी जो मौसम आहे त जेके दोस्त थधा थी विया आहिनि उनखे गरम करण जी कोशिशि कंदा आहियूं। तव्हां हिते असांखे नज़र अचो कोन था, मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञूं था ऐं असां तव्हांखे ॾाढो मिस था कयूं सीरियस। हा न असल में थिए ईअं थो त उते बि जेका संगत आहे, मां हींअर कल्ह राति आयो आहियां, मुंहिंजो रियाज़ में कॉन्सर्ट हो कल्चरल, उन खां पहिरियां 20-25 ॾींहं पहिरियां बहरीन में हुउसि, उन खां महीनो ॾेढ पहिरियां तुर्की वियो हुउसि। इहा सोणे करीम जी करम नवाज़ी आहे, मदीने वारे साईं जी करम नवाज़ी आहे, सचल स्वामी लाल साईं जी करम नवाज़ी आहे, लतीफ़ जी करम नवाज़ी आहे। ऐं असांजी कोशिशि आहे हमेशह त पंहिंजे मुल्क जी ज़मीन, पंहिंजे मुल्क जी सरज़मीन, पंहिंजे मुल्क जी धरती जी ख़ुशबू दुनिया जे हर कुंड कुछ में विरहायूं, उन्हनि माण्हुनि ते पंहिंजो तरन्नुम में ॻाइण में पंहिंजो मैसेज कन्वे कयूं था। असीं सिंध धरती में रहण वारा जेके कलाकार आहियूं उहे हमेशह ई मोहब्बत, अमुन, पीसफुल ऐं प्यार जो पैगाम ॾींदा आहियूं। मुझे बाबा साईं चवंदो हो तो हम तो मोहब्बत को खुदा समझते हैं, बाक़ी हर चीज़ को जुदा समझते हैं। ऐं तमामु घणी ख़ुशी थी आहे तव्हां हिकिड़ो दफ़ो वरी लाइव थी आहियो। वरी मेला नसीबनि जा जेके जेर आहिनि उन्हनि जा मेला आहिनि, वरी मेला थींदा मथे, हिकिड़ा मेला आहिनि। अच्छा अञा ॻाल्हाइणो आहे मूंखे तव्हां सां। जी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो असां हिकिड़ो ब्रीफली इंटरव्यू कंदासीं असां पंहिंजे सेशन्स में, इंशाअल्लाह। लाइव इलेक्ट्रॉनिक डायरी 2019 जा लाइव सेशन्स हूंदा, तमामु ख़ूबसूरत। हुन में तुफेल तुफेल बि असां सां गॾु हूंदा। तुफेल हीअ बि तव्हांजो हिकिड़ो असां शार्ट इंटरव्यू, तव्हांजो टाइम असां कंज़्यूम कंदासीं। जो अलावल तव्हांखे बज़ाते ख़ुदि बींग गुलूकार, तव्हांखे कहिड़ा गुलूकार पसंदि आहिनि, उन्हनि खे तव्हां ॿुधंदा आहियो ख़ासि? वैसे त मां दुनिया में जेको अॼु हिन डे ते बि गुलूकार थियो उहो बि मूंखे पसंदि आहे। ऐं जेके लीजेंड आहिनि, बाब आहिनि, जिन्हनि रक़म कयूं आहिनि पंहिंजे कला सां ॻाल्हियूं, उहे सभु मुंहिंजा उस्ताद बि आहिनि। पंहिंजे मन में मच ॿारे हो अच सचल साईं द्वारे, वरी मेला नसीबन जा, अथई मेला नसीबन जा।